नमस्कार दोस्तों, मां चांदनी नेबनाणी सिंधी न्यूज़ में तव्हांजो स्वागत है। पहिरीं ॾिसूं अॼु जूं मुख्य ख़बरूं। अहमदाबाद में स्वामी लीला शाह जी मल्हाई वई वरसी। उल्हासनगर में निकिती दुनिया जी सभ खां वॾी प्रभात फेरी। आदिपुर जी कुटिया में 105 ॿारनि पाता जणिया। नरोड़ा में भागवत कथा जो थियो प्रारंभ। उल्हासनगर में 16 सूमर व्रतन जी थी पूर्णाहुति। कठलाल में थियो सिंधी सांस्कृतिक प्रोग्राम। सिंध जे रैरकीअ में अनूप जलोटा मचाई मौज। अहमदाबाद जे कुबेर नगर में स्वामी लीला शाह जी वरसी धामधूम सां मल्हाई वई हुई। संत लीला शाह की संत लीला शाह जो 5 सालनि खां वठी समूह लग्न जो आयोजन जेको असां ॾिसंदा ईंदा आहियूं, तमामु सुठो ऐं सुहिणो ऐं समाज जे भले वारो तमामु सुहिणो कार्यक्रम थींदो आहे। अॼु बि असांजा ईअं लॻंदो आहे त स्वामी लीला शाह केरु बि चए हिन संसार मां हलियो वियो आहे। संसार में 24 कलाक हाज़िरा हज़ूरा असांखे 24 कलाक उनजी आशीर्वाद मिलंदी रहे थी ऐं प्रोग्राम थींदा रहनि था। भंडारा सत्संग सॼे हिंदुस्तान जे अंदरि उनजी खुटियूं जिते वञो त उनजी कमाई जेका आहे उनजो जेको बगीचो आहे उहो ख़ुशबूदार आहे ऐं हाज़िरा हज़ूरा। अहिड़ो आहे असांजो संत लीला शाह। स्वामी लीला शाह संत की जय। जयराम जी के संत लीला शाह धाम में जेके सेवादारी आहिनि ऐं ट्रस्टी से लगन सां कमु कनि था, जिनजा कार्य समूह लगन ऐं ॿिया आहिनि। ऐं ॿियो हिन धाम में जेको मेन कार्यकर्ता आहे सो दुर्गा लाला ऐं निस्वार्थ सां सॼो ॾींहुं हुन में का ख़बर कोन पवंदी अथसि त मुंहिंजा ॾींहं या राति लगन सां कमु कंदा आहिनि ऐं शाद भॻवान हुनखे वॾी हयाती ॾिए जो हिन धाम खे अॻिते वधाईंदा रहनि ऐं शेवाऊं कंदा रहनि ऐं ट्रस्टी हुननि सां सहकार में रही करे अॻिते कमु कंदा रहनि। धन्यवाद। ओम शानि देव समितुरितानि परासुवत् यद्वदं तन्नासुवत् ओम यानि कानि सदा पानि जन्मानि सचतानि दत्तानि कानि सर्वाणि प्रतिष्ठानं पदे पदे नमो नमः। मंगल भगवान शंभु मंगलम गरुड़ मंगलम पुनीताश्रम मंगल नमो हरि सर्व मंगल मांगले श्री सर्वासाधिक शंकर गौरी नारायण सिंधु हरि राजा तारेयम भगवो देव सरी माहि जो जो न प्रचोदया स्वाहा। गणपति सहो नमो नमः। ओम भूर्भुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम गणानां
गंध प्रोग्राम जे लाइ न्यूज़ जे लाइ नियुक्त कयो आहे। इन करे असां GTPL जा श्री राव साहिब जा शुक्रगुज़ार आहियूं, सागर राव साहिब जा। धन्यवाद। जय राम जी की जय। राम जी की लीलाशाह महाराज की जय। असांजे विच में अॼु स्वामी लीलाशाह जो पुण्यतिथि दिवस जेको हर साल मल्हाईंदा आहियूं। स्वामी लीलाशाह कर्णावती चैरिटेबल ट्रस्ट तरफां समूह लगन समूह जड़नि जो आयोजन गुज़िरियल 33 साल खां थींदो आहे। हिन में सॼो सिंधी समाज शेवा ॾींदो आहे। समय शेवादारी ट्रस्टी पंहिंजो टाइम कढी करे अमूल्य सेवा कंदा आहिनि, तन मन धन शेवा कंदा आहिनि। स्वामी लीलाशाह जे चरणनि में निस्वार्थ सेवा कंदा आहिनि। स्वामी लीलाशाह असांखे इहो ई सेखारियो आहे, बिना नाले बिना स्वार्थ जे समाज की सेवा कयो, कन्याओं की सेवा कयो, अन्नदान कयो, विद्यादान कयो। स्वामी लीलाशाह जे चरणनि में आदिपुर जी स्वामी लीलाशाह कुटिया में 105 ॿारनि जनोई धारण कई हुई। जणिया 105 थिया आहिनि ऐं हीउ प्रोग्राम स्वामी लीलाशाह जे गुरुकुना पुठियां घटि में घटि 43 सालनि खां प्रोग्राम हलंदो ईंदो आहे ऐं जणियुनि जो प्रोग्राम ऐं समूह शादियुनि जो प्रोग्राम 1974 खां वठी लगातार 43 सालनि सां जेकी हलंदो आहे ऐं हर साल लॻभॻि 200-250 खां वधीक जणिया हिते पाया वेंदा आहिनि। हिन में फॉर्म भरींदा आहियूं ऐं उन खां पोइ ग़रीब या को बि जंहिंजो जिज्ञासु हुजे जिनजी मान्यता हूंदी आहे ऐं उन हिसाब सां हर को फॉर्म भरींदो आहे। हुन में असां हिकिड़ो रुपयो बि न वठंदा आहियूं ऐं जेका आहे सभु प्रोग्राम हिते आश्रम में थींदो आहे ऐं कल लगातार 250 खां वठी हिन साल थोरा घटि थियल आहिनि 105, बाक़ी हर साल 200-250 खां मथे ई जणिया ग़रीब या जनरल माण्हू पाईंदा। हरिओम।
मुंहिंजो नालो स्वामी परमानंदा सरस्वती आहे। मां गोधरा गुजरात खां हिते साईं जिन जा असां शिष्य आहियूं ऐं साईं जिन जेका आहिनि उहे असांजा गुरू बि आहिनि। गुरू माना सतगुरू आहिनि। असां साईं जिन खे ॾिठो न, पर साईं जिन जा चमत्कार ऐं साईं जिन जेको पढ़िया आहिनि वेदांत, उनजी असांखे ॾाढी रुचि हूंदी हुई ऐं असां उहो पढ़ाई करण लाइ कोयम्बतूर विया हुआसीं साउथ में, ऐं उते असां 3.5 साल कोर्स कयोसीं। उहो पढ़ाई करण खां पोइ असां हिते गोधरा में 2006 में ईश दया विद्याधाम असांजो आश्रम आहे ऐं उन आश्रम में असां स्वामी लीलाशाह आश्रम बि आहे। उते रोज़ु मुंहिंजो बि सत्संग थींदो आहे। मां 2006 खां गोधरा में सत्संग स्वामी जी कुटिया ते ई कंदा आहियूं असां, ऐं हिते बि असांखे 3-4 सालनि खां लगातार माना 2-2 जेका वर्सी जा आहिनि, गुरु पूर्णिमा जा प्रोग्राम आहिनि, सभिनी प्रोग्राम ते असांखे साईं जी कृपा आहे ऐं असांजा जेका ट्रस्टी साहिब आहिनि उन्हनि सभिनी जी कृपा आहे। उहे असांखे हिते घुराईंदा आहिनि साईं जे चरणनि में। असांखे अची ॾाढो आनंद, ॾाढी ख़ुशी थींदी आहे ऐं साईं हाजरा हजूर आहिनि ऐं साईं जो जेको बि माना आहे कृपा उहो सभिनि जे मथां वरसे। हींअर वर्सी जो प्रोग्राम आहे ऐं उन वर्सी जे प्रोग्राम में अॼु स्वामी जी वर्सी, हिन में असांजो सुबुह मां 8:30 खां 11 बजे ताईं असांजो प्रोग्राम धाम धूम सां जाम खोड़ पब्लिक आई ऐं नचिया टुपिया सत्संग ॿुधऊं। कल्ह असांजो 4 खां 6 ताईं प्रोग्राम हो ऐं वरी सुभाणे असांजो इंदौर प्रोग्राम आहे, अॼु असां प्रस्थान कंदासीं। हरिओम तत्सत। हर साल 31 वारे महीने में 9, 10 ऐं 11 तारीख़ हिते साईं जिन जे वर्सी जे मौक़े ते 3 ॾींहं प्रोग्राम रखियो वेंदो आहे स्वामी लीलाशाह ट्रस्ट तरफ़ां। उन में ब्रह्मक्षत्री समाज तरफ़ां बि सॼे भारत मां तमामु घणे तइदाद में भाउर भेनरूं नौजवान सभु अची करे सेवा ॾींदा आहिनि। मां भावनगर मां वसंत पमनाणी एडवोकेट आहियां। ब्रह्मक्षत्री समाज जो अखिल भारतीय वाइस प्रेसिडेंट आहियां। मुंहिंजे पासे में वेठा आहिनि उहे अखिल भारत जा प्रेसिडेंट आहिनि, जयपुर मां आयल आहिनि, परसोत्तम मंगवाणी उन्हनि जो नालो आहे। हर प्रांत मां खत्री समाज जा नौजवान भाई उन्हनि जी टीम ठाहे करे रसोई में हाणे कमु करे रहिया आहिनि, के दाल ते, के चांवरनि ते, के सेवा ते। अहिड़ी सां अलॻि अलॻि जिते बि सेवा जो मौक़ो मिलियो उते सेवा पंहिंजी ॾेई रहिया आहिनि। साईं जे दर ते का बि सेवा नंढी कोन्हे, का बि सेवा वॾी कोन्हे, जंहिंखे जीअं दिलि अचे वञे सेवा ॾीनि था साईं जे दर ते। तव्हां घणनि सालनि खां वठी हिते असां 3 सालनि खां हर साल ईंदा आहियूं। अहमदाबाद जे नरोड़ा में कलश यात्रा कढी करे भागवत कथा जो प्रारंभ कयो वियो हुओ। उसको पहुंचा, उसके शरीर को अग्नि जलाई, उसको कुछ दूध खिलाई, धीरे धीरे उसका पालन पोषण करने लगे। जब 5-10 दिन वो पास में रह गया तो भरत जी का भजन छूट गया। गुजरात जे कठलाल में सिंधी भाषा जी तालीम ॾेई सांस्कृतिक प्रोग्राम कयो वियो हुओ।
सभई चओ ख खट ख खट जी ख हाणे असांखे ॾिसणो आहे त ख खचर जी ख कीअं थींदो आहे बरोबर न त असां छा था चऊं ख खट जी ख ऐं ख जेको आहे असांजे गले में कंपन थिए थी खचर खचर चओ ख खचर जी ख ख खचर जी ख त हाणे उहो असां लिखंदासीं कीअं ई साॻी ख ई आहे पर हुनजे हेठां असां छा कंदासीं डॉट ॾींदासीं त थी वेंदी हा ही ख खट बरोबर ऐं ही छा थियो खच्चर जी ख बरोबर सभिनी खे सम्झ में अची वियो त हिकु दफ़ो वरी असां चवंदासीं ख खट जी ख ख खच्चर जी ख अहिड़ी तरह असां हाणे हिते ग गाॾी ग आहे छा आहे इहो बराबर चओ ग गाॾीअ जी ग हाणे हिनजे बस साॻी असां ग लिखंदासीं ऐं हेठां डोट ॾींदासीं त थी वेंदी छा थींदो ग गालीचे जी ग ग गाॾीअ जी ग ग गालीचे जी ग सम्झ में अचे थो डिफरेंस ग ऐं ग चओ ग ऐं ग ग गाॾीअ जी ग ग गालीचे जी प्यार मंझाते भाकुर पातुम मुंहिंजी अमर वधी जॾहिं मां वॾो थींदुसि सुख सवे मां तोखे ॾींदुसि तोते पंहिंजो साहु छॾींदुसि मुंहिंजी अमर सभु गॾिजी करे मूंखे कंहिंखे खीर पीआरियो प्यार मंझाते गोद विहारियो खुशी हर हर मूने निहारियो मुंहिंजी अमर ढिंड फिटी मूं जॾहिं निभेई कंहिंखे सुम्हारियो लोरी कई छॾे न मूंखे केॾा वेई मुंहिंजी अमर पंध कलेजे धिको खाधुम कंहिं खणी ते छातीअ लाथम प्यार मंझाते भाकुर पातम मुंहिंजी अमर वधी जॾहिं मां वॾो थींदुसि सुख सवे मां तोखे ॾींदुसि तोते पंहिंजो इहे हुयूं अॼु जूं ख़बरूं मां चांदनी नेबनाणी तव्हां सां विदा थी वठां वरी मिलंदासीं सुभाणे ॾिसंदा रहो सिंधी टीवी जय झूलेलाल।